हेॾे ख़ैरपुर जे मथे साइड ॾे पुतला ठाहींदा आहिनि। हिंदुस्तान में लखनऊ में इमाम हुसैन जा पुतला ठाहींदा। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह ओॾो हिंदुस्तान जो किस्सो लिखियो आहे। हमरा पुतला पाठे जा ठाहियूं। हिकिड़ो हमरा वेठो जज थी, ॿुधो तवजे सां ॿुधो, जज थी वेठो, चढ़े वठी अचो यज़ीद खे हरामी। यज़ीद एॾो कलूर करे छॾियो। अबा हिकिड़ो पाठो खणी आया, उनजे पोइ तो माण्हू अड़े छो कई, चए साईं माखां त थियो पर इहो ख़्वाब अली साईं बि ॾिठो हो, मां उहा पूरो थियणो। चई अच्छा, अड़े हिन जो सिर लायो यज़ीद जो, अली खे बि वठी अचो, अहिड़ा ख़्वाब ॾिसंदो छो। वरी अलीअ खे वठी अबा अहिड़ो ख़्वाब छो ॾिठुई, बचा कुहाए असांखे यकी विझी वञ दर्द में। त उहो अंदरों पाठे जे हेठां उहो हमरा पियो जवाबु ॾे, अबा ख़्वाब मुंहिंजे हथ में त न आहे, अलाह जेको कुझु ॾेखारे। जे असल मुजरिम त भेणा ख़ुदा आहे, वठी अचो उनखे। हिते ख़ैरपुर में बि अहिड़ा पुतला ठाहींदा अथवे। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो, चए वठी अचो रे वठी अचो। हिकिड़ो ॼट बीठो झंगली, चए भेणा हे त सभिनी जो सिर लाहींदा वेंदा, हिन जो ख़ुदा जो लाथऊं त भेणा मानी केरु ॾींदो। अबा वॾो हिकिड़ो पाठो खणी आया माण्हू वांगुरु। चयूं साईं हे ख़ुदा साईं आहे, पोइ तो हुनजे हमरा हुजे। अबा हे सॼी दुनिया में तूं हे वैल छो मचाए रखियो आहे, ख़ुदा खां पिया पुछनि। त ॼट ॾिठो भेणा हे ख़ुदा ते हमलो कंदा, उन खां अॻु में ॿख विझी खणी वियो। उहो पाठो खसे भॻो। हे बि पोइ तो कढ लॻसि वॾ वॾा वॾा हिकिड़े सुननि जे वॾे ॻोठ में घिरी आयो। माण्हुनि जो फसाद थींदो, भणा भॼो पोइ हिते मोटी विया यार। उते जो पहुता त माण्हुनि चयो भेणा चंद्रा सुनी थी तूं एॾे मजलिस ॾे काॾे वहीं, ख़ुदा बचायो थी चंद्रा मारनी हा, अकेलो मुड़ुस थी एॾे कीअं वहीं। त हे वरी ॼट छा पियो चवे, ख़ुदा मूंखे बचायो आहे, मां ख़ुदा खे बचाए हिते खड़ी आहियां। हाल कम सभिनी जो पूरो थियल आहे।